अस्सलाम वालेकुम दोस्तों। हाणे असां तव्हांखे सेखारींदासीं जन बि सिंध पुलिस IT डिपार्टमेंट में अप्लाई कयो हुयो उन्हनि जो एलिजिबल लिस्ट अची वई आहे त हू पास आहिनि या कागज़ उन्हनि जा क़बूल कया विया आहिनि या रद्द कया विया आहिनि, उहा चेक कीअं कजे। उन लाइ असांखे PTS जी वेबसाइट ते अचिणो पवंदो। www.pts.org.pk ते अचिणो पवंदो। हिन ऑप्शन खे पाण क्लोज़ कंदासीं। उन खां बाद एलिजिबल लिस्ट ते ईंदासीं। उन खां पोइ लिखिजी आयो आहे सिंध पुलिस डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध फेज़ V SPD ITC 376 में जन अप्लाई कयो फार्म ते उन जे व्यू डाउनलोड जे ऑप्शन ते ईंदासीं। व्यू एंड डाउनलोड ते अची वियासीं। उन खां पोइ एप्लीकेशन स्टेटस तव्हांखे नज़र ईंदो। एप्लीकेशन स्टेटस ते तव्हां ईंदा, व्यू अप एंड अप्लाई ते शनाख्ती कार्ड नंबर पंहिंजो इंटर कंदा, CNIC नंबर इंटर विदाउट डैशेस, हिते डैश वग़ैरह का नाहे मिलाइणी, मुकमिल शनाख्ती कार्ड नंबर मिलाइणो आहे जीअं असां पंहिंजो मिलायूं पिया। सर्च जे ऑप्शन में ईंदासीं। जीअं मुंहिंजो नालो अची वियो एहसान असद सन ऑफ असदुल्ला। मूं अप्लाई कयो हुयो नंबर 5 डेटा एंट्री ऑपरेटर की 5 ऑपरेटर BPS 8 एलिजिबल। मुंहिंजा कागज़ कामयाबु आहिनि। सखर अगर एलिजिबल अचे तो तव्हां कामयाबु आहियो, अगर अनएलिजिबल अचे तो तव्हांजा कागज़ रद्द कया विया आहिनि। अगर अनएलिजिबल अचे त पोइ तव्हां PTS सां राब्तो कजो। महिरबानी दोस्तों, महिरबानी। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं बेल आइकन खे क्लिक कंदा। महिरबानी।